सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। है न की मालूम लिखत न करो पार घुरे थी, न की मालूम लिखत न करो पार घुरे थी, दिल रोज मदीने जो दीदार घुरे थी, है दिल रोज मदीने जो दीदार घुरे थी। जंजी जंजी दिल मदीने जो दीदार घुरंदी हुजे तो वे मिली करे मूंसां दर्जी पढ़ा रहियो है। दिल रोज मदीने जो दीदार घुरे थी, है दिल रोज मदीने जो दीदार घुरे थी। मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक है त जॾहिं को शख्स ॾींहं में 3 दफ़ा चवंदो आहे त हे मुंहिंजा रब करीम मूंखे जन्नत अता फरमाए, मूंखे जन्नत अता फरमाए, मूंखे जन्नत अता फरमाए, त जन्नत अल्लाह के अर्ज़ु कंदी आहे त हे मुंहिंजा रब करीम इने बाने के जन्नत अता फरमाए। हू ॾींहं में 3 दफ़ा जन्नत जी दुआ घुरी रहियो आहे। असां जेकॾहिं गॾिजी करे मदीने जी दुआ घुरंदासूं त इंशाअल्लाह ताला मदीने जो शहर अल्लाह के अर्ज़ु कंदो त मुंहिंजा रब करीम इनखे मदीने जो दीदार नसीब करा। है दिल रोज मदीने जो दीदार घुरे थी, है दिल रोज मदीने जो दीदार घुरे थी। असां के न घुरिजे दुनिया जी अमीरी, कर मुस्तफा जी खुदा दे फकीरी। असां के न घुरिजे दुनिया जी अमीरी, कर मुस्तफा जी खुदा दे फकीरी। मदनीअ जे रोज़े जो थदकार घुरे थी, मदनीअ जे रोज़े जो थदकार घुरे थी, दिल रोज मदीने जो दीदार घुरे थी, है दिल रोज मदीने जो दीदार घुरे थी। है ॿुधाए असांखे प्यारियूं जमालियूं सदाई सजण जूं साईं